अस्सलाम वालेकुम दोस्तों जी सिंध कीअं आहियो तव्हां सभु। उम्मीद आहे त तव्हां सभु बिल्कुलु ठीकु ठाक ऐं मज़े में हूंदव। दोस्तों पाण ॻाल्हि कंदासीं हिननि बेहया माण्हुनि जी मखदूम हिना ऐं मखदूम जुनैद जी, जंहिं सोशल मीडिया ते तमामु घणो किन कयो आहे। दोस्तों उन खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजो चैनल सब्सक्राइब नाहे कयो, महिरबानी करे असांजो चैनल सब्सक्राइब कयो। दोस्तों तव्हां हिननि जा कम त ॾिठा हूंदा, पर हिन दफ़े हिननि हद ई पार करे छॾी आहे। दोस्तों हिननि सक़ाफ़त वारे ॾींहं ते अजरक पाए तमामु घटिया वीडिया ठाहिया आहिनि। जी दोस्तों हिननि सक़ाफ़त वारे ॾींहं ते अजरक पाए करे बेहया वीडिया ऐं बेहया तस्वीरां कढियूं आहिनि। दोस्तों हिननि खे छा ख़बर त अजरक छा आहे। ही सॼो ॾींहुं माण्हुनि खे गारियूं ॾियनि ऐं माण्हुनि खां गारियूं खाइनि ऐं सॼो ॾींहुं ग़लति कमु कनि। हिननि खे अजरक जी छा ख़बर। दोस्तों इहो ई वक़्तु आहे, उथो ऐं हिननि जे ख़िलाफ़ु आवाज़ु उथारियो ऐं हिननि खे सबक़ु सेखारियो। महिरबानी। मुझे अंगण ते आस होना तो कागुया में जहाया माँ सोनियो पत्तियों गुलाबन जूं तुझे लन ते छुटाया माँ। मुझे अंगण ते आस होना तो खागुया में जहाया माँ। हो